आलूदगी उहा नापसंद तब्दीली आहे जेका हवा, पाणी ऐं ज़मीन जे माहौल वारियुनि ख़ासियतुनि में पैदा थिए थी ऐं उहा तब्दीली इंसाननि तोड़े ॿियनि जानदार शयुनि लाइ तमामु नुक़सानकार हूंदी आहे। आम तौर ते आलूदगी दरअसल माहौल में अहिड़ियुनि नापसंद ऐं नुक़सानकार शयुनि जहिड़ोकि धुओं ऐं अण ॻरंदड़ न ख़तमु थींदड़ शयूं जहिड़ोकि प्लास्टिक जी थेलियुनि जे शामिलु थी वञण खे चइबो आहे। इंसाननि जी सरगर्मियुनि मां माहौल में अहिड़ियुनि शामिलु थींदड़ शयुनि खे जेके हवा, पाणीअ ऐं ज़मीन जी ख़ासियतुनि में अणवणंदड़ तब्दीलियूं पैदा कनि, तिन सभिनी खे आलूदगी पैदा कंदड़ शयूं चइबो आहे। पाणीअ जी आलूदगी, ज़मीन जी आलूदगी ऐं हवा जी आलूदगी आलूदगीअ जा क़िस्म आहिनि। धुओं, नेकाल वारो गंदो पाणी ऐं सख़्तु क़िस्म जो गंद किचिरो आलूदगीअ जा मुख्य सबब आहिनि।